अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलुल्लाह। ग्रुप आपको मसाइल और उनका ग्रुप में सवाल आयो है उम्महातुल मोमिनीन जी तादाद जे बारे में। अचो पहिरीं सवाल अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। शेख खैरियत से उम्मीद से खैरियत संदा। शेख हिकिड़ो सवाल है जे उम्महातुल मोमिनीन जी तादाद केतिरी है, ये 11 ही या 13 ही, इन जे बारे में वज़ाहत फरमाए। उम्मुल मोमिनीन जी तादाद केतिरे में? माशाअल्लाह। उम्महातुल मोमिनीन जी तादाद जे बारे में साइल सवाल कई था। नंबर हिकिड़ो सैयदा खदीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा। नंबर 2 सैयदा सौदा बिनते ज़मआ रज़ी अल्लाह ताला अन्हा। नंबर 3 सैयदा आयशा बिनते अबी बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हुमा। मां आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जी उम्र जे मुतालिक़ सीरत अने अहदीस जी किताब में अलॻि अलॻि मवाद मिले थो। ऐं कंहिं पण हदीस मथे नक़्द या तनक़ीद नथो कयां। सही बुखारी अने मुस्लिम तंहिंजे अंदरि ज़िक्र अचे थो त मां आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी निकाह जे वक़्तु उमिरि 6 वरिय, रुख़सती जे वक़्तु उमिरि 9 वरिय। जॾहिं त अमोक सीरत जे किताबे में इन मथे वांदो आहे। उहो ईअं आहे त 6 तंहिंखे अरबी में सित चवाजे थो अने 16 खे सित आशर, 9 खे तिसा चवाजे थो अने 19 खे तिसा आशर या तिसात आशर, जेकी अरबी जा उसूल आहे। हिते लफ़्ज़ हिकिड़ो काट छाट थियल आहे आशरा। 6 ने 9, 9 ने 9, 9 ने 9 19 आहे त 9 वारो अखर हिते निकिरल आहे। 6 ने 9 16, 9 जो अखर निकिरल आहे, ख़ाली 6 रही विया आहिनि। त मां आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी निकाह जे वक़्तु 16 वरे उमिरि आहे, रुख़सती जे वक़्तु 19 वरे उमिरि आहे। सीरत जे किताब में ईअं लिखियलु आहे। इहा हदीस सही बुखारी अने मुस्लिम में जेको आहे त 6 वरे रुख़सती 6 वरे निकाह अने 9 वरे रुख़सती। इन हदीस जी वज़ाहत सीरत जे ॿिए किताब में आहे। अने 9 जो आंकड़ो निकिरल आहे, 16 मां 9 जो कढी विधो 6, 19 मां 9 जो कढी विधो 9, इन लेवल जी आहे। अने इन मथे आउं कीअं पण तबसरो या तनक़ीद नक़द नथो कयां। नंबर 4 सैयदा हफ्सा बिनते उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा। ख़लीफ़ा 2 अहिड़ा ख़लीफ़ा आहिनि जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा क़ाइदे सर सहुरा आहिनि। अबू बकर सिद्दीक़ अने उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हुमा। नंबर 5 ज़ैनब बिनते खुज़ैमा रज़ी अल्लाह ताला अन्हा। नंबर 5 पुठिया 6 उम्मे सलमा बिनते अबू उमैया रज़ी अल्लाह ताला अन्हा। अन्हा अनहो इन में फ़र्क़ु आहे। कंहिं पण साहबीअ जो नालो अचींदो रज़ी अल्लाह ताला अनहो, साहबिया जो नाम अचींदो रज़ी अल्लाह ताला अन्हा, ॿी जो नाम भेरो अचींदो अनहुमा, अने वधारे साहबीअ ई इन जो नाम भेरो अचींदो अनहुम। साहबियात 2 थी वधारे त अनहुन। नंबर 7 जोइरिया बिनते अल हारिस रज़ी अल्लाह ताला अन्हा। नंबर 8 सैयदा ज़ैनब बिनते जहश रज़ी अल्लाह ताला अन्हा। नंबर 9 उम्मे हबीबा बिनते अबू सुफियान रज़ी अल्लाह अन्हा। नंबर 9 उम्मे हबीबा अने 2 मैमूना बिनते अल हारिस रज़ी अल्लाह ताला अन्हा। 11 सफ़िया जंहिंखे सुफ़ैया चवंदा। हीउ लफ़्ज़ सुफ़ैया आहे कि सफ़िया आहे, पाण सफ़िया पढ़ां थो। अने ई नालो पाण जेको रखनि था सफ़ी बाई सफ़िया रज़ी अल्लाह ताला। अने अरबी वारा अलॻि अलॻि पढ़नि था, को सुफ़ैया पढ़े थो, को सफ़िया पढ़े थो। सफ़िया रज़ी बिनते हुई बिन अख्तब रज़ी अल्लाह
अनहा। एतिरे मुंहिंजे नज़दीक 11 आंकड़ा थींदा। अमुक ॿिया पाण नाला अचनि था जंहिंजे बारे में मुख़्तलिफ़ राय मिले थियूं। मुंहिंजे नज़दीक एतिरा नाला आहिनि, पर हिन में आके मां आयशा रज़ी अलाह ताला अनहा जी उमिरि जे बारे में नवीन ॻाल्हि लॻंदी। इहा नवीन ॻाल्हि न आहे, तफ़सीर सीरत तंहिंजे अंदरि ईअं तज़किरो आहे जे ॾोह जो आंकड़ो रहियो ॿिन्ही हंधा काट छाट थियल आहे। 16 मां ॾोह जो आंकड़ो काट छाट थी वियो 6, 19 मां ॾोह जो आंकड़ो काट छाट थियो 9। अल्लाह ताला वधारे बहितर ॼाणे थो। वाख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।